मां चैलेंज भी कयां हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन रहमतुल्लाह अलैह 40 साल करबला जे मैदान खां पोइ भी ज़िंदा रहियो आहे। साबित को हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन न झंडो खयो न कूंडो खयो न पाण खे धक हयां न सटको कुटको कयो। जेकॾहिं मातम आहे इबादत धक हणो पाण खे आहे इबादत वो फर्ज़ आहे वाजिब आहे सुन्नत आहे मुस्तहब आहे महज हिकिड़ो तमाशो। बाबा साईं अजीब ॻाल्हि कंदा आहिनि जी सोणो हुसैन करबला जे मैदान ते 72 साथियुनि समेत जेकॾहिं बुख ऐं उञ काटी आहे जेकॾहिं सोणे हुसैन जो पाइबंद आहे सोणे हुसैन सां मुहबत करण वारो आहे पाण खे हुसैनी सलाहींदो पोइ उञ काट बुख काट ख़बर पवंदी तरह तूं हुसैनी आहे। बाक़ी पाण खे धक हणु सीनो कुटण इस्लाम जो हिन सां को बि ताल्लुक़ कोन्हे। रस्ता बंदि साईं पाइबंदी हेॾा बि बंदि हेॾा बंदि छा खे जी इबादत पई थिए छाजी इबादत पई थिए जी अहिड़ी इबादत पई थिए न फर्ज़ आहे न वाजिब आहे न सुन्नत आहे न मुस्तहब आहे न को सबूत आहे न क़ुरान में सबूत न अल्लाह जे रसूल खां सबूत न हज़रत अबू बकर खां सबूत न हज़रत उमर हुसैन खां उमर खां सबूत न उस्मान साईं खां सबूत न अली साईं खां सबूत न इमाम हुसैन हसन रज़ियल्लाहु ताला सबूत। तवज्जो कजांइ मां न पियो चवां मां चैलेंज पियो कयां मां चैलेंज पियो कयां हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन रहमतुल्लाह अलैह हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन रहमतुल्लाह अलैह 40 साल करबला जे मैदान खां पोइ भी ज़िंदा रहियो आहे। साबित कर हज़रत इमाम हुसैन को हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन न झंडो खयो न कूंडो खयो न पाण खे धक हयां न सटको कुटको कयो। अल्लाहु अकबर सुहिणा असां तमाम मुसलमान इस्लाम ऐं क़ुरान जा पाइबंद आहियूं सुन्नत जा पाइबंद आहियूं। मुहर्रम हराम असांखे सम्झाए पियो त शहादत रुतबो आहे। अफ़सोस ही आहे तव्हां ॻाल्हि मुंहिंजी सम्झी अलाए कान सम्झी तव्हांखे वरी थो सम्झाए। घिटियूं बंदि रस्ता बंदि पुलिस बीठी आहे फौज बीठी आहे हाई अलर्ट। अब छा थो थिए जी इबादत थी इबादत छा आहे या कहिड़ी इबादत आहे। हिन महिल पाण निमाज़ पढ़ंदासीं न या निमाज़ फर्ज़ आहे वाजिब आहे या सुन्नत आहे ॻाल्हायो थोरो। फर्ज़ निमाज़ छा आहे फर्ज़ 9 मुहर्रम 10 मुहर्रम जो रोज़ो रखियोसीं इहो छा हुयो सुन्नत। इहो छा हुयो सुन्नत। ये साबित शइ ये शयूं छा आहिनि साबित। अतायात पढ़ियोसीं वाजिब आहे साबित आहे ये सभु शयूं साबित आहिनि। हज साबित आहे रोज़ो साबित आहे ज़कात साबित आहे। जेकॾहिं मातम आहे इबादत धक हणो पाण खे आहे इबादत वो फर्ज़ आहे वाजिब आहे सुन्नत आहे मुस्तहब आहे आहे छा महज हिकिड़ो तमाशो महज हिकिड़ो तमाशो। ॻाल्हि सम्झी लो मुसलमानो अजीब ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां अजीब ॻाल्हि अहिड़ो माहौल थी वियो आहे हिन टेम ते सभई सुन्नी शिया सभु कारा कपिड़ा सभु कारा कपिड़ा। अब छा थियो आहे हुसैन साईं जो गुम कहिड़ी किताब में साबित आहे कारो कपिड़ो गम में पाइबो। अजीब ॻाल्हि हीअ आहे जो अहले सुन्नत वल जमायत वटि कारो कपिड़ो पाइण जाइज़ आहे। अहले सुन्नत वल जमायत वटि कारो कपिड़ो पाइण जाइज़ आहे। अहले तशय्युअ वटि कारो कपिड़ो पाइण जाइज़ ई कोन्हे को। उन्हनि जे किताबनि में लिखियो पियो आहे त कारो कपिड़ो पाइण जाइज़ ई कोन्हे को। जंहिं वटि जाइज़ आहे उहे पाइनि कोन था जंहिं वटि नाजाइज़ आहे उहे वरी इबादत सम्झो पाए कहिड़ी को उहे इबादत पाए वठो। मुसलमानो हिन दौर में ईमान बचाए त वॾी ॻाल्हि। सभीनुनि खां न्याज़ खां पंहिंजो पाण खे बचनि खे परे कयो ये खिलाफत हुई। बाबा साईं दर्स बि ॾिनो फजर जो बाबा साईं चयो त हज़रत साईं ॿेर वारा फरमाईंदा जेकॾहिं घर में न्याज़ अचेव
तव्हां पाण त न खायो पर हिलाल बकरीअ खे बि न खारायो। इन जे खाइण सां इहे सबीलुनि पीअण सां जेका ग़ैरुल्लाह जे नाले ते आहे तव्हांजे दिलि मां तौहीद ख़तम थी वेंदी, साहब जी मोहब्बत ख़तम थी वेंदी, अहल बैत जी मोहब्बत ख़तम थी वेंदी। अज़ीज़ो ये चंद गुज़ारिशूं हुयूं जेके तव्हांजे आॾो अर्ज़ु रखियोसीं। दुआ है अल्लाह पाक तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए, मुंहिंजो ॿुधाइणु क़बूल फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।